हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां मोहम्मद याकूब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो एस्ट्रोनॉमी इन सिंधी। हिन सीरीज़ में असां ॻाल्हाईंदासीं टाइम छा आहे। टाइम ते तमामु घणनि सालनि खां वठी, शाइरनि खां वठी, साइंसदाननि खां वठी, ॿियनि घणनि माण्हुनि खां वठी इन ते बहस थींदो आहे। त इन जे करे मूं हीअ सॼी सीरीज़ ठाही आहे, टाइम छा आहे ऐं टाइम ट्रेवल करे सघिजे थो पास्ट में या फ्यूचर में, इन ते ॻाल्हाईंदासीं। टाइम खे पंहिंजी ज़िंदगीअ में, रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में उनखे इस्तेमाल में आणींदा आहियो ऐं टाइम जी तव्हांखे वॾी ॻणती हूंदी आहे ऐं तव्हां टाइम सां ई हर शइ कंदा आहियो। लेकिन तव्हां कॾहिं इहो सुवालु पाण खां पुछियो आहे त टाइम आहे छा ऐं जेको घड़ीअ ते तव्हां टाइम ॾिसंदा आहियो उहो छा आहे? त मां अॼु अव्हांखे ॾसींदुसि त टाइम आहे छा ऐं टाइम ट्रेवल करे सघिजे थो फ्यूचर में, पास्ट में। त टाइम बेसिकली जेकी साइंटिफिक उन जी असांजो ॻाल्हि कजे उन हवाले सां या उन जी डेफिनेशन ॾसिजे त इहा आहे जॾहिं का शइ पंहिंजी जाइ तब्दील करे थी त उन खे ई असां टाइम था चऊं। मिसाल वठो, अगरि का शइ तब्दील ई न थिए, जेकी शइ जिथे बि आहे त टाइम बंदि थींदो ऐं टाइम ख़तमु थींदो। जीअं असां सिज खे ॾिसंदा आहियूं, सुबुह जो हिकु जाइ ते हूंदो आहे, मंझंदि जो ॿी जाइ ते हूंदो आहे ऐं शाम जो ॿी जाइ ते हूंदो आहे। हू पंहिंजी जाइ, हूअं सिज हिकिड़ी जाइ ते बीठो आहे, असांजे ॾिसण सां ईअं लॻंदो आहे त हू पंहिंजी जाइ तब्दील थो करे। हू पंहिंजी जाइ तब्दील थो करे असांजे ॾिसण सां मतिलबु कि टाइम गुज़रंदो पियो वञे। अगरि उहो हिकिड़ी जाइ ते हुजे त टाइम मतिलबु कि हूंदो ई न, टाइम को एग्ज़िस्ट ई न रखंदो। टाइम जेको आहे उन जी जेकी डेफिनेशन आहे त जॾहिं का शइ पंहिंजी जाइ तब्दील करे त उन खे ई असां टाइम चवंदा आहियूं। मिसाल वठो, अगरि जॾहिं खां धरती ठही ऐं धरतीअ ते को बि चेंजिंग न अचे, को लाइफ एग्ज़िस्ट न करे, जीअं हुई तीअं जी हुजे हा, त छा टाइम हुजे हा? न, को बि टाइम न हुजे हा। जॾहिं खां यूनिवर्स ठही आहे, अगरि यूनिवर्स बि जीअं हुई ईअं ई हुजे हा त टाइम एग्ज़िस्ट न करे हा। ऐं लेकिन हाणे मां तव्हांखे ॿियो मिसाल थो ॾियां। मां कंहिं अहिड़े माण्हूअ खे चंड ते थो वठी वञां। मिसाल, चंड ते हुनखे मां बीहारियां थो ऐं चवां थो चंड खे तूं ॾिस। हुन चंड खे ॾिठो, पोइ मां छा थो कयां, हुनखे चंड जे पास्ट में थो वठी वञां, जेको माना 100 साल पहिरियां चंड हो उन में थो वठी वञां पास्ट में। त हू उते बि चवंदो त असां हिन महिल मतिलबु कि काॾे पास्ट में विया ई न आहियूं, असां हिन महिल प्रेज़ेंट में ई आहियूं। हू एतबार न कंदो, छो त उते का चेंजिंग न ॾिठी हुन। अगरि चेंजिंग ॾिसे हा त चए हा यार असां पास्ट में आया आहियूं या वरी फ्यूचर में। इन जे करे जॾहिं का शइ जेकी आहे पंहिंजी जाइ तब्दील थी करे, शयूं तब्दील थी थियनि त उन सां ई असां उनखे टाइम था चऊं। हाणे तव्हांजो सुवालु हूंदो त जेकी असां घड़ी या घड़ियाल ॾिसंदा आहियूं इहो कहिड़ो टाइम आहे? त उन में बि इहो साॻियो ई मसइलो आहे। उन में बि पार्टिकल आहे हिकिड़ो, सीज़ियम जो एटम पियल हूंदो आहे, जंहिंखे असां इलेक्ट्रिसिटीअ जे ज़रिए उनखे मूवमेंट कराईंदा आहियूं ऐं उहो अलाए केतिरा दफ़ा मूवमेंट करे बस कंदो आहे, तॾहिं अव्हांजी सेकंड वारी जेकी घड़ी आहे सो अॻिते हलंदी आहे। त इहो ई आहे टाइम जी डेफिनेशन, त जॾहिं का शइ पंहिंजी जाइ तब्दील करे। मां सां मिलंदुमि हिन ई सीरीज़ जे ॿिए एपिसोड में, जंहिंमें असां फ्यूचर में छा टाइम ट्रेवल करे सघिजे थो या पास्ट में, उन ते ॻाल्हाईंदासीं। महिरबानी।